बैनुल अक़वामी सतह ते मक़बूलियत समेत केतिराई अवार्ड माणींदड़ ऐं दुनिया जी सभ खां वॾी फ़िल्मी एज़ाज़ ऑस्कर अवार्ड लाइ नामज़द थियल पाकिस्तानी फ़िल्म जॉयलैंड खे मुल्क में रिलीज़ थियण जी नेठ इजाज़त मिली वई। पाकिस्तानी सरकार जे मरकज़ी सेंसर बोर्ड इन खां फ़िल्म में मौजूद मवाद खे एतराज़ जोॻो करार ॾींदे इन जी रिलीज़ ते पाबंदी हणी छॾी हुई। फ़िल्म ते पाबंदी खां पोइ बैनुल अक़वामी सतह ते सख़्त तनक़ीद बाद वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ फ़िल्म जो नएं सिर जाइज़ो वठण जूं हिदायतूं ॾिनियूं हुयूं। अहिड़ियुनि हिदायतुनि बाद मरकज़ी सेंसर बोर्ड इस्लामाबाद फ़िल्म जा कुझु एतराज़ जोॻा हिसा काटण बाद 18 नवंबर खां फ़िल्म खे समूरे मुल्क में रिलीज़ करण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। जमात इस्लामी जे सेनेटर मुश्ताक अहमद समेत मुल्क जे मज़हबी हल्कनि पारां फ़िल्म खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणाईंदे इन ते पाबंदी लॻाइण जो मुतालबो कयो वियो हो। केतिरनि ई मज़हबी आलमनि मूजिबि इहा तकरारी फ़िल्म रिलीज़ थियण सां मुल्क में हमजिन्स परस्ती खे हथी मिलंदी। सख़्त तनक़ीद ऐं एहतिजाज खां पोइ मरकज़ी सेंसर बोर्ड इन जी नुमाइश ते पाबंदी लॻाए छॾी हुई। फ़िल्म जे डायरेक्टर साइम सादिक ऐं कास्ट में शामिल अदाकारनि सरमद खूसड़, सरवत गिलानी, सुहेल समीर, सलमान पीर, सानिया सईद, अली जुणेजो ऐं ॿियनि फ़िल्म ते पाबंदी खे अफ़सोसनाक करार ॾींदे इन जी मज़म्मत कई हुई। जॉयलैंड जी कहाणी पाकिस्तान जे हिकु मिडिल क्लास घराणे जे नौजवान ऐं हिकु ट्रांसजेंडर जे चौधारी घुमे थी, जेके डांस क्लब में मुलाज़मत दौरान हिक ॿिए सां मोहबत करण लॻनि था। जॉयलैंड कांस फिल्म फेस्टिवल में क्वेर पाम अवार्ड भी माणे चुकी आहे। इहो अवार्ड हमजिन्स परस या ट्रांसजेंडर्स जे मौज़ूअनि ते ॿधल फ़िल्मुनि खे ॾिनो वेंदो आहे। फ़िल्म जॉयलैंड में अदाकारी जा जौहर ॾेखारींदड़ सिंधी अदाकार अली जुणेजो खे साओ पोलो फ़िल्म फेस्टिवल में ताज़ो बहितरीन अदाकार जो अवार्ड भी ॾिनो वियो। वफ़ाक़ी सरकार ऐं मरकज़ी सेंसर बोर्ड फ़िल्म जॉयलैंड जे 18 नवंबर खां रिलीज़ जी इजाज़त त ॾेई छॾी आहे, पर पंजाब जे सेंसर बोर्ड आख़िरी वक़्त ते फ़िल्म ते पाबंदी लॻाइण जो ऐलान कयो आहे। अरिड़हीं तरमीम खां पोइ सूबाई सेंसर बोर्ड्स फ़िल्मनि बाबति को बि फ़ैसिलो करण लाइ आज़ादु आहिनि। फ़िल्म रिलीज़ थियण जी इजाज़त मिलण बाद ॾिसिजे त हिन तकरारी बणिजी वियल फ़िल्म खे आम माण्हू कहिड़ी मोट था ॾियनि।